जे हिननि पटनि जा दोस्तों रहवासियों हिन सॼे मेड़ में आयल मुख़्तलिफ़ पासनि खां आयल दोस्तों मुंहिंजे लाइ इंतिहाई ॻाल्हि जेका आहे सा फ़ख्र जी आहे त मूंखे अॼु मौक़ो मिलियो आहे उन माण्हू ते ॿ अखर ॻाल्हाइण जो जेको असांजे हिन पट जो थर ऐं लाड़ जो जेको हीउ इलाइक़ो आहे हिन जो किन ॻाल्हियुनि में किन रवायतुनि में हिकु मख़सूस रवैया खणी ईंदड़ माण्हू हो हू पंहिंजे जेका रवायती हुनजो जेको आहे राजपूत हिसाब किताब जेको आहे सदियुनि खां हिन इलाइक़े में या राजस्थान में कंहिं हद ताईं गुजरात में जेके रवायतूं आहिनि हू उन्हनि जो त अमीन हो पर कुझु अहिड़ियूं रवायतूं हुयूं जीअं ख़ालिद कुमार कल कावश कालम में लिखियो ॾाढो सुठो कालम आहे राम सिंह जे हयाती ते त कुझु अहिड़ियूं रवायतूं हर कम्यूनिटी में थियनि थियूं जेके ग़लति हूंदियूं आहिनि जेके पसो पेश नुक़सानकार हूंदियूं जेके पसो पेश उन्हनि खे अॻिते वधण खां रोकींदियूं आहिनि उहो हर कम्यूनिटी में थियनि ईअं राजपूत कम्यूनिटी में कुझु अहिड़ियूं शयूं हुयूं जेके उन्हनि खे अॻिते वधण खां रोकण में मददगार थियूं पिए मिसाल तौर का सूंघो करणु या ॿिया नशा पता करणु जेके ॿियनि कम्यूनिटीज़ में आहिनि पर जीअं राम सिंह शख़्सी तरह इन्हनि ॻाल्हियुनि ऐं इन्हनि रवायतुनि खे टोड़ण लाइ जेका जदोजहद कई असां तव्हां सभु माण्हू उन्हनि जा शाहिद आहियूं ऐं आरोखी आहे वण बि उन्हनि जा शाहिद आहिनि नंबर ॿी ॻाल्हि त हिकिड़ियूं अहिड़ियूं रवायतूं जेके ख़ासि तौर ते हिंदुस्तान में त आहिनि ऐं अॼु बि आहिनि उहे आहिनि ज़ात परस्ती ॿिए खे घटि सम्झणु ॿी कम्यूनिटी जे माण्हू खे घटि सम्झणु ऐं ख़ासि तौर ते जेके अभरियूं कम्यूनिटीज़ आहिनि कोली भील बेगवाड़ जेके सोकाल अभरो को बि कोन्हे इंसान सभु बराबरि आहिनि पर किथे किथे जेके सदियुनि खां वठी रवायतूं हुयूं राम सिंह सोढे हिते उन्हनि रवायतुनि खे ख़तमु करण जी कोशिशि कई